ऐं हाणे ज़िक्र कंदासीं इस्लामाबाद जो सदर सां चाइना इंटरनेशनल डेवलपमेंट कॉर्पोरेशन एजेंसी जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। तव्हांखे अपडेट कयो पिया। इजलास में चीनी सफ़ीर डेप्टी चेयरमैन प्लानिंग कमीशन जहाज़ेब खान ऐं ॿियनि शिरकत कई। पाकिस्तान ऐं चीन विच में तमामु पुराणा ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी चवण त मईशत ज़राअत ऐं सक़ाफ़त जे शोबनि में लाॻापा मज़बूत करण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान सीपेक खे अहमियत जोॻो मंसूबो सम्झे थो। अमां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इस्लामाबाद मां सदर सां चाइना इंटरनेशनल डेवलपमेंट कोऑपरेशन एजेंसी जे वफ़द मुलाक़ात कई। अवां खे अपडेट ॾे रहिया आहियूं। इजलास में चीनी सफ़ीर डेप्टी चेयरमैन प्लानिंग कमीशन जहाज़ेब खान ऐं ॿियनि जी शिरकत थी आहे। पाकिस्तान ऐं चीन विच में तमामु पुराणा ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। मईशियत ज़राअत ऐं सक़ाफ़त जे शोबनि में लाॻापा मज़बूत करण जी ज़रूरत आहे। अवां खे अपडेट ॾे रहिया आहियूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान सीपेक खे अहमियत जोॻो मंसूबो सम्झे थो।